पाकिस्तान में 257 भारतीय कैदियुनि जी फ़हरिस्त जी वटासटा कई वई। पाकिस्तान पंहिंजी फ़हरिस्त में भारत हवाले करे छॾी। नए साल जी शुरूआत ते पाकिस्तान ऐं भारत विच में कैदियुनि जी फ़हरिस्तुनि जी वटासटा थी। मुआहदे तहत पाकिस्तान ऐं भारत में 2 भेरा कैदियुनि जी फ़हरिस्त जी वटासटा थींदी आहे। पाकिस्तान ऐं भारत विच में न्यूक्लियर इंस्टॉलेशन जी फ़हरिस्त जी वटासटा 1 जनवरी ते कई वई। परॾेही तर्जुमान ताहिर हुसैन इंदिरावी जी हफ़्तेवार न्यूज़ ब्रीफिंग चवे थो पाकिस्तान यमन जे सूरत-हाल ते ॻणती जो इज़हार कयो। पाकिस्तान यमन तकरार जे पुरअमन हल जी हिमायत करे थो ऐं सऊदी अरब सां मुकमल ॿधी जो इज़हार करियूं था। पाकिस्तान सोमालिया जे ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी हिमायत कई आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में हाकारे लाड़ो जारी कारोबारी हफ्ते के चौथे ॾींहुं बि स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। 100 इंडेक्स में 1900 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंडेक्स 1,74,038 पॉइंट्स जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। एफबीआर टैक्स हदफ पूरो करण में नाकाम। 335 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू हलंदड़ माली साल जे पहिरें 6 माही जी टैक्स ओगाइण जो मुक़ररु थियल हदफ हासिल करण में नाकाम रहियो। ज़रियनि मूजिब जुलाई खां दिसंबर ताईं 6,499 अरब रुपयनि जी हदफ जी भेट में ओगाड़ी 6,154 अरब रुपया रही। जुलाई 2025 खां सवाइ कंहिं बि महीने में टैक्स हदफ पूरो न थी सघियो। दिसंबर में भी टैक्स ओगाड़ी हदफ खां अटकल 25 अरब रुपया घटि रही। आमदनी हदफ खां घटि रहण सबबि ईंदड़ 3 माही में नवनि टैक्स क़दमनि जो इम्कान बरक़रार। शॉर्टफॉल पूरो करण लाइ मुतबादिल तौर ते हुकूमती ख़र्चनि में घटिताई करण जी तजवीज़। हुकूमती टैक्स आमदनी में घटिताई सां बजट खसारे समेत ॿिया हदफ मुतासिर थियण जो ख़दशो। पाकिस्तान समेत दुनिया के मुख्तलिफ मुल्कनि में नए साल की शानदार आजियां। इस्लामाबाद, लाहौर, कराची, कोयटा ऐं पेशावर में नए साल के भलीकार। दुबई में बुर्ज खलीफा ते नए साल जो जश्न। अमेरिका के शहर न्यूयॉर्क के मशहूर टाइम्स स्क्वायर में नए साल की शानदार आजियां। न्यूजीलैंड में आतिशबाजी जो मुज़ाहिरो। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में भी नए साल जो इस्तकबाल वॾे धाम धूम से कयो वियो। आतिशबाजी जो मुज़ाहिरो। सिंध के तफरी बाग खोरक हिल स्टेशन ते नए साल 2024 की आजियां। आतिशबाजी सियान जो वॾो अंग पहुतल। खुशगवार मौसम ऐं ख़ूबसूरत कुदरती नज़ारा नए साल के जश्न जो ख़ुशियूं ॿीड़ियूं करे छॾियूं। सियान मौसीक़ी ते रक़्स कयो। हिक ॿिए खे नेक तमन्नाउनि सां गॾु दुआऊं ॾिनियूं। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में नए साल ते हवाई फायरिंग में 25 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार भी शामिल आहिनि। मलीर, कोरंखी, गोलीबार, 5 स्टार ऐं न्यू सब्जी मंडी समेत ॿिनि इलाइक़नि में हवाई फायरिंग में ज़ख़्मी थियण जा वाक़िया पेश आया। मुख्तलिफ इलाइक़नि में पुलिस की कार्रवाई दौरान हवाई फायरिंग में मुलविस 56 माण्हुनि खे गिरफ़्तार किया वियो। हैदराबाद में हवाई फायरिंग में 6 ॼणा ऐं नवाबशाह में 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। स्विट्जरलैंड के सियाहती बाग ते न्यू एयर नाइट ते धमाको। 10 ॼणा बाजी विया, केतिराई ज़ख़्मी। परॾेही मीडिया मूजिब क्रांस मोंटाना के लग्ज़री रिज़ोर्ट के बार में नए साल की पार्टी दौरान ज़ोरदार धमाको थियो। जावेद आलम मोडो आईजी सिंध पुलिस के उहदे की चार्ज संभाले वरती। सीपीओ कराची आमद ते आईजी के सिंध पुलिस की जथे पारां गार्ड ऑफ ऑर्डर पेश। जावेद आलम ओढे पुलिस के शहीदन के यादगार ते हाज़िरी भरे गुलन की चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। आईजी सां सीपीओ में आला पुलिस अमलदारन की मुलाकात।
बलोच ट्रेनिंग विंग कोयटिया में बुनियादी फौज तरबियत कोर्स से की बेची पासिंग आउट परेड मुख्तलिफ ज़िलन जा 170 जवान तरबियत मुकम्मल करे पाक फौज में शामिल थी विया। खास मेहमान कमांडेंट बलोच रेजिमेंट सेंटर परेड चीफ पुजाने थे जवानन ऐं संदन घर बातन के वाधायूं ॾिनियूं। बेहतरीन कारकर्दगी ॾींदड़ जवानन के इनामन सां नवाज़ियो। मलीर में बिन कासिम पुलिस की कार्रवाई सेल मिल बालो ड्रामो स्क्रैप ऐं कीमती सामान चोरी करण के वाक़ियन में मुलविस 4 जवाबदार गिरफ्तार। पुलिस जो चवण आहे त गिरफ्तार जवाबदारन के कब्ज़े मां 100 किलो खां वधीक चोरी थियल ॾोह हथ कयो वियो। जवाबदार चोरी थियल स्क्रैप मुख़्तलिफ़ गुदामन में विकिरो कंदा हुआ। I, Zoran Kwame Mamdani, Zohran Kwame Mamdani, the mayor of the city of New York, the mayor of the city of New York, according to the best of my ability. according to the best of my abilities. So help me God. So help me God. Congratulations, Mr. Mayor. अमेरिका जे शहर न्यूयॉर्क जे पहिरीं मुसलमान मेयर ज़हरान ममदानी कसम खणी वरितो। पर ॾही मीडिया मूजिब ज़हरान ममदानी सिटी हॉल न्यूयॉर्क में पंहिंजे उहिदे जो क़ुरान पाक ते कसम खयो। न्यूयॉर्क जे अटॉर्नी जनरल लेटिया जिम ज़हरान ममदानी खे कसम खणायो। डेमोक्रेटिक अख़बार न्यूयॉर्क जो पहिरियों मुसलमान ऐं ॾखण एशियाई मेयर बणिजी वियो। कसम खणण जे मौक़े ते ज़हरान ममदानी जी घरवारी बि मौजूद हुई। पीसीबी जो नए साल पे रावलपिंडी मुजफ्फराबाद कराची ऐं फैसलाबाद के क्रिकेट स्टेडियम्स के अपग्रेड करण जो ऐलान। पीसीबी तर्जमान मूजिब रावलपिंडी मुजफ्फराबाद कराची ऐं फैसलाबाद के क्रिकेट स्टेडियम्स के इजाफी स्टेडियम लाहौर की तर्ज से अपग्रेड कयो वेंदो त जीअं आलमी मयार जूं सहूलियतूं फराहम करे सघजनि। अपग्रेडेशन जो मनसूबे तहत तमाशाइन लाइ आरामदा ऐं जदीद सीटिंग, नओं ऐं बहितर फील्ड लाइट सिस्टम, जदीद ड्रेसिंग रूम, मीडिया बॉक्सर, ब्रॉडकास्ट सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। वीआईपी ऐं वीवीआईपी इंक्लूसिव पार्किंग एरिया, दाख़िला ऐं ख़ारिजी रस्ता, सिक्योरिटी इंतज़ाम ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खे आलमी मयार मुताबिक़ बहितर बणायो वेंदो।